ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। चेखमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखड़ा की रिपोर्ट मुताबिक मजलिस वहदतुल मुस्लिमीन पाकिस्तान ज़िले चेखमाबाद पारा चनार के मज़लूम अवाम से यकजहती के इज़हार लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी धरणे के खिताब कंदे मरकज़ी अॻवान अल्लामा मक़सूद अली टोमकी चयो त पारा चनार जो अवाम गुज़िरियल 3 महीननि खां घेरे में आहे। हिन वक़्त पारा चनार में दवाउनि ऐं खुराक जी सख़्त खोट आहे। 50 खां वधीक ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। पारा चनार में दवाउनि जे अदम दस्तयाबी सबबि फ़ौत थी विया। पारा चनार में हक़ वठण लाइ धरना हंया विया ऐं उन समूरे मसइले जी ज़िम्मेवार मरकज़ी ऐं सूबाई नाइल हुकूमत आहे। MWM जे ज़िलई सदर नज़ीर हुसैन जाफ़री चयो त क़ाइद वहदत अल्लामा राजा नासिर अब्बास जाफ़री जे हुकूमत ते पारा चनार जे मज़लूम अवाम ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ सॼे मुल्क में धरना हंया पिया वञनि, जंहिं में मर्द औरतूं ऐं ॿार बि शामिल आहिनि। कोयटा में -5 डिग्री सेंटीग्रेड बावजूदि धरणो जारी। सैयद ग़ुलाम शबीर नक़वी चयो त बार बार ध्यानु ॾियण बावजूदि हुकूमत जी ख़ामोशी सम्झ खां ॿाहिरि आहे। मुहिब वतन अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ हुकूमत जी अवलीन ज़िम्मेवारी आहे। मुतालबा तस्लीम न कया विया त पोइ धरणनि ऐं एहतजाजनि जो दाइरो वसी कयो वेंदो।